मुआशरे में माउ पीउ खां पोइ उस्ताद खे वालिदैन जो दर्जो ॾिनो वेंदो आहे। वालिदैन खां पोइ उहो उस्ताद ई हूंदो आहे जेको ॿार खे सिधे रस्ते ते हलणु सेखारे थो, ॿार खे पढ़ाए सेखारे कामयाबी ताईं पहुचाए थो। पर मेरापुर में उस्ताद हिकु मासूम ॿार सां बदफेली करे उस्तादनि जो कंधु झुकाए छॾियो आहे। गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल जे 6 क्लास जे शागिर्द ख़ालिद हुसैन नूनारी खे स्कूल जे हिकु उस्ताद पंहिंजी हवस जो निशानो बणायो। वाक़े ख़िलाफ़ शागिर्दनि जे वारसनि तोड़े शहर जे सियासी समाजी तंज़ीमुनि हायर सेकेंडरी स्कूल खां रैली कढण बाद सदर थाणे आॾो धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। वसायो नूनारी, ताज मोहम्मद नूनारी, अहमद नूनारी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त उस्ताद वाहिद बख्श ख़ासकेली मासूम शागिर्द ख़ालिद हुसैन नूनारी सां बदफेली कई, जंहिं बाद ॿिया ॿार बि स्कूल वञण खां लवाए रहिया आहिनि। एहतजाज कंदड़नि चयो त पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करण खां लवाए रही आहे। मासूम शागिर्द सां इंसाफ़ कयो वञे। मेडिकल रिपोर्ट खपे अरे बाबा तव्हां ॿ छोकिरा जेके इनवाल आहिनि के खणी किडनैप करे उन पहुचे त उन खे अरेस्ट करे जो सभु ख़बर पइजी वेंदी। मिली पई आहे पुलिस असांखे त आसरा ॾियनि त फलां थियो टीर थियो, कॾहिं बि न वञा ॿधो अथनि। जेको असां अॼु हड़ताल कई आहे, हाणे था चवनि सर्टिफिकेट थियो आहे, फलां थियो आहे, कुझु बि कोन कयो अथनि। ॿिए पासे एसएचओ मेहरापुर साफ़िन खे ॿुधायो त मुतासिर शागिर्द जा वारस वाक़े खे 8 ॾींहं गुज़रण खां पोइ आया आहिनि। मेडिकल रिपोर्ट मिलण खां पोइ एफआईआर दाख़िल कई वेंदी। पहिरियां त 8 ॾींहंनि खां पोइ आया आहिनि असां वटि। 8 अंगारे ते मसलो थियो आहे, ॿिए अंगारे ते असां वटि आया आहिनि। एनसी दाख़िल कई आहे, नए मेडिकल प्रूफ थींदो असां एफआईआर कंदासीं। मेहरापुर में शागिर्द सां बदफेलीअ वारे वाक़े खे 8 ॾींहं गुज़रण बावजूद जवाबदार ख़िलाफ़ का कार्रवाई न थियण ॻणतीअ जोगी ॻाल्हि आहे। कैमरामैन अयाज़ गुल सां गॾु काज़ी अली मोहम्मद, सिंध टीवी न्यूज़, मेहरापुर।